नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुसलसल कुछ ॾींहंनि खां पाणी जी खोट पैदा थी वई। पाणी न हुजण करे सुबुह जो स्कूल वेंदड़ ॿारनि समेत ड्यूटी ते वेंदड़ अमलो सख़्त परेशान है। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। पीअण जो पाणी न हुजण करे शहरी पीअण जो पाणी मुख़्तलिफ़ नलकनि ऐं वाटर प्लांट तां भरण ते मजबूर है। शहरनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे पीअण जो पाणी ॾिनो वञे। हिन वक्त 2020 में जेका महा ॿोॾि आई हुई, हिकु त वॾे वॾी ॿोॾि आई हुई 25 अगस्त ते, ॿी ॿोॾि आई हुई 3 सेप्टेम्बर ते। 25 अगस्त ऐं 3 सेप्टेम्बर ते जेका तमामु शदीद बारिश जेका पई, पूरी सिंध में जेका बारिश जो रिकॉर्ड थियो, उन में 325 मिलीमीटर रिकॉर्ड तौर बारिश तहलके खिपरे में पई। तहलके खिपरे में हिकु त 25 अगस्त जेका बरसाति पई, उन खां हिकिड़ो हफ़्तो अॻु में इरिगेशन डिपार्टमेंट तरफ़ां हाई अलर्ट जारी करे जमड़ाऊ, हेड जमड़ाऊ, सांगड़, पक्सरी वटां नारा कैनाल खे, जमड़ाऊ खे, खिपरोवा खे, मिठड़ाऊ कैनाल ऐं सरल ऐं नंढियूं शाखूं जेके आहिनि उनखे हिकु हफ़्तो अॻु ई अलर्ट बंदि कयो वियो हालतुनि साम्हूं रखी। वरी जॾहिं बरसातूं जॾहिं महा ॿोॾि पियूं त सॼो खिपरो, तहलको, सांगड़ ज़िले जूं कुझु देहूं, इहे यूनियन काउंसिलूं तबाह ऐं बर्बाद थियूं ऐं उहो मुसलसल हिकु महीनो पाणी असांजे इलाइक़े जे माण्हुनि खे चइनि खां 5 फुट ताईं ॿोड़ींदो रहियो। उन करे पीअण जो पाणी जेको वाहिनि मां अचणु बिल्कुलु बंदि थी वियो ऐं हीउ पाणी जेको बरसातुनि जो जेको पाणी हो, इहो हाणे जॾहिं निकासी थी वई आहे त हिकु महीनो पाणी जो स्टॉक जेको इलाइक़े जे पिथोरो, खाई ऐं खिपरो जे तलाइनि में जेको पाणी जो स्टॉक जेको तक़रीबन महीने जो टारगेट हो। पर 1.5 लख जी आबादी हेॾी वॾी खिपरे में जेका आहे, उन जे पीअण जे पाणी जे हवाले सां उहो पाणी बिल्कुल निकासी पाणी ख़त्म थी चुको है। खाने का पानी तो दूर की बात है, यहाँ पर पीने का पानी मैसर नहीं है। कुछ टैंकर हैं जो फंक्शन लीग की तरफ से चल रहे हैं, वो पानी पहुँचा रहे हैं। वो भी अब कितना पानी पहुँचा सकेंगे? जो वाटर सप्लाई के ज़रिए पानी आएगा वो लोगों को मैसर होगा। वज़ू के लिए पानी नहीं है। सुबह लोग निकलते हैं अपना कारोबार छोड़कर, पहले निकलते हैं वो अपने घर के पानी पीने का बंदोबस्त करने के लिए। ये सिटी का हाल है। ऐसा लगता है कि इस शहर का ना कोई हुक्मरान है, ना कोई पूछने वाला है। ये एक लवारिस शहर है, इसको कोई पुरसान या हाल नहीं है इस शहर का। नहाने का पानी हम आपसे नहीं मांग रहे, हम कह रहे हैं कि पानी पीने का हमें दो, जो हमारा हक है, हमारा राइट है। लोग सुबह सुबह अपना कारोबार छोड़ के पानी भरने के लिए निकलते हैं कि हम अपने बच्चों को पानी पहुंचा सकें। तो हुक्मरानों को थोड़ा सा होश करना चाहिए और खिपरों की आवाम में भी थोड़ा शऊर आना चाहिए कि निकलें अपने राइट के लिए, निकलें अपने हक के लिए। कम से कम पानी हमारा पीने का हक है। महीनो थियो आहे बंदि थी वियो आहे। 1 महीने खां ॾाढा असीं परेशान आहियूं। उन खां अलावा सुबुह पहिरीं ॿारनि खे स्कूल छॾूं या असीं पहिरीं पाणी भरूं। पाणी में ॾाढी कोताही आहे। सनानु वेंझण वेंदा आहियूं न, त बि असीं पाणी किथां जुगाड़ करे पोइ वेंदा आहियूं। पूरो 1 महीनो थियो आहे ॾाढा परेशान आहियूं पाणी जे लाइ, पाणी जे सिलसिले में। हाणे तव्हां कहिड़ो मुतालबो इहो आहे, छा असांखे गवर्नमेंट आहे सिंध खां इहो ई मुतालबो आहे, असांखे पाणी ॾियो वञे, नओं पाणी अचे, नओं पाणी पींदासीं। पानी फिल्टर ते भरण आया हूँ। ये बरसातनि जो पानी ये खारिश थी वए, बाक़ी फिल्टर ते पानी भरण आया। ॿियो उहो नलको शाहकार उते भरण वञा या लाइना ख़राब आहिनि या ॿियो अलाए छा आहे। छा जन पाणी में माना बीमारी अचे थी, बाक़ी उहो ॿियो पाणी अचे थो लाइन वारो, हुन मां खारिश वारिश थिए थी। इहो बरसात वारो पाणी पियो, हिन में बीमारी वग़ैरह थिए, पेट में सूर वग़ैरह। असां पाणी सफ़ा आहे कोन घर में, हिते अचूं असीं भरण लाइ। इंतज़ाम इहो ई मुताबिक़ आहे त पाणी ॾियनि जल्द खां असांखे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।